इनायत सगोरी में अल्लाह साईं प्यारे नबी मोहम्मद करीम की रिसालत बयान फरमाई। सोने मोहम्मद करीम की रिसालत हजरत अबू बकर सिद्दीक जी सदाकत बयान फरमाई। उमर फारूक जी अदालत बयान फरमाई। उस्मान गनी जी सखावत प्यार मोहब्बत ज़ाहिर फरमाई। अली मुर्तज़ा जी नमाज बहादुरी शुजात बयान फरमाई। अल्लाह ताला आखिर में लफ्ज़ बयान फरमाया ज़ालिक मसलुहुम फित्तौरात व मसलुहुम फिल इंजील। अल्लाह फरमाओ मुझे प्यारा नबी जी कुरान मजीद में तुझी रिसालत अबू बकर सिद्दीक जी सदाकत बयान किया। उमर फारूक जी अदालत बयान किया। उस्मान गनी जी मोहब्बत प्यार बयान फरमाया। अली मुर्तज़ा जी नमाज बयान फरमाया। जी कुरान मजीद में तो सागद चैन यार की तारीफ वखाण किया है। ये अल्लाह से अग में भी तौरात इंजील में तुझी तारीफ सागद चैन यार की तारीफ वखाण करे छड़िया। बोले आवाज सुभान सब चौदह चार यार बराबर जो चार यार बराबर नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत उलमाए हक उलमाए देवबंद नारे तकबीर। मजाजी हुए मजा दोस्तों मजा भाई चैन यारन ये पहनवाया नबी जी सहाबा जी इज्जत करारा अल्लाह जी राज जो कसमा दुनिया में भी आबाद शादाब नबी जी सहाबा जी बेदबी करनवारा गुस्ताखी करनवारा दुनिया में भी रुसवाए ख्वार है। नबी जी साहबा जो अदब एहतराम करनवारा कब्र में भी आबाद रहा। नबी जी साहबा जी बेदबी करनवारा कब्र में भी रतिया फड़ा रोइंदा। नबी जी साहबा जी इज्जत करनवारा एहतराम करनवारा आखिरत में भी सोने जे बंगलन जावार से माल कमाऊंगा। नबी साहबा जी बेदबी करनवारा आखिरत में भी जन्नत जी बाज वनी बलबल। अजीजों पान समाज इज्जत क्यों नबी साहबा एहतराम क्यों अल्लाह ताला नबी साहबा जो वडो मान कुरान मजीद में अल्लाह ने फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अल्लाह फरमायो ये जान दुनिया में ताजा बच्चा बार कुर्बान करे माला गिराने क्यों ऐ माला ज़ैन के लाए सोन जा बंगला बिश्त में तैयार करे। हाँ इनके भी राजी करण जो इरादो रखी छड़ियो ज़बान वले मन खाफ़ मक़ाम रब्बी जन्नत फबैयाला
فبأي آلاء ربكما تكذبان أنا ولي أواصل أنا إيماني جلوه صاحب जो नबी सही जा सहाबी सब जन्नती क्यों सब कामयाब अल्लाह फरमायो ये दुनिया में भी सीधी इबादत है सिरातल मुस्तकीम दे यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम आखिरत में भी ये कामयाबी माने जुदा नबी सही ने फरमाया मेराज वाली रात जने अर्श दे सिर दे सुभानल्लज़ी असरा बिअब्दी लैला من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير ودي आवाज मां समझा तो तव्हांखे घर में ॿुधायो थो पर पोइ बि हिमत ऐं जुरत जो मुज़ाहिरो कंदे वॾे आवाज़ सां चओ सुभाण अल्लाह क़ुरान शरीफ़ जा आशिक़ हथ मथे करे चओ सुभाण अल्लाह और नबी ज़ैन मेराज के प्यान बने अल्लाह فكان قاب قوسين أو أدنى नथी निकिरे था सुस्त न थियो आम न लायो परेशान न थियो अञा इमरान खान सुभान अल्लाह ते टेक्स न आई आहे वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह अञा ईमानी जल्दी सां सब जो त मेराज मोहम्मदी बरहक क्यों मेराज मोहम्मदी बरहक मेराज वाली रात नबी ज़ैन फरमायो जने मां जन्नत दे पांजो पगलो ॾिठम पांजे पगले संग चार पगला चोतर फर्स्ट क्लास ॾिठम साईं फरमायो मुझे दिल में गुमान पैदा थियो त के ये नबी जा बंगला हूंदा के ये पैगंबर जा बंगला हूंदा के ये रसूल जा बंगला हूंदा साईं फरमायो मां जिब्राइल अमीन को सवाल कयो जिब्राइल अमीन हे मुझे बंगले सां गॾो गॾु चार बंगला के जा थया पिया मुझे बंगले सां गॾो गॾु चइनी पासा खां फर्स्ट क्लास बंगला के जा चार पिया पिया हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं जीअं चार यार दुनिया के जहान में तासा हर मोड़ बाद में गड्डी गलाइन अल्लाह ताला आखिरत में भी न चइनी यारन जा बंगला तव्हांजे बंगले सां गॾु ठाहे छॾिया मुझे अज़ीज़ो साईं फरमायो मां अबू बकर सिद्दीक़ जो बंगलो ॾिठो मां उमर फारूक जो बंगलो ॾिठो
मां उस्मान गने जो बंगलो मां अली मुल्ला जो बंगलो साईं फरमायो मां जन्नत जी बी सोसाइटी में हम सभिनी जा बंगला ॾिसिया बिलाल जो सुहेब जो अम्मार जो साईं फरमायो मां सवाल पंहिंजनि ग़ुलामनि जा बंगला पंहिंजनि अखियुनि सां ॾिसियो जा उलाइक الذين امتحن الله قلوبهم للتقوى भोंका लगी भैया नबी सही में गुलाम और अबू बकर सिद्दीक के गायों को जदी तारीफ में अल्लाह फरमाए साल यस्रीन ज़माल इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तज़न इन्नल्लाह माना देखिए अल्लाह कुरान मजीद में नबी सही जो यार को नबी सही जो या ए उन अबू बकर सिद्दीक के गायों में दुआ जे अबू बकर सिद्दीक लाए नबी ने फरमायो मां सबनी जा थोड़ा लाए चुको आया अबू बकर सिद्दीक जा थोड़ा लाए सवा मुझे बदल क़यामत जे ॾियारे अल्लाह अबू बकर सिद्दीक जा थोड़ा लाईंदो हां साईं फरमायो क़यामत जो ॾियारो महशर जो मैदान हूंदो सब प्यार नफ़्सी नफ़्सी कंदा सब प्यार वेंदा जी गांगदा साईं फरमायो न मौके ते सब नबी सब वली सब कुतुब सब गौस सब अफजाल मां मोहम्मद करीम देंदा माखे जो आज अल्लाह सैला तांगलायो अज अल्लाह जलाल में अज अल्लाह पावर में अज अल्लाह गुस्से में अल्लाह से आवाज दे लिमन मुल्क अल्लाह जलाल में पानी जवाब में फरमाया तो लिल्लाहिल वाहिदिल क़हार ओ सैयद सत्रे शान को अल्लाह से लगाला न तो सके सईं बिन नमाज जे करे नमाज़ी भी परेशान बेरोज़ा जे करे रोज़ा भी परेशान हां नाफरमान जे करे फरमा बरदार भी परेशान हां सईं उम्मत जे करे नबी भी परेशान है अल्लाह हिसाब किताब करे तो भले जहन्नम में वञन पर जन्नती द जन्नत जा वारिस मालिक बणजन सईं फरमायो मां सजदे में किरी पवंदो अल्लाह फरमाईंदो इल्फा सकया मोहम्मद ओ सलाम मोहम्मद करीम मांजो मुंह मुबारक मथे कर ये सजा दुनिया में खोड़ करे आए हाणे शबो मुझे प्यारे नबी फरमायो मां अल्लाह के फरमाइंदो मुंहिंजा अल्लाह सईं मुंहिंजो अर्ज़ा जैसे वो कबूल न पवंदो तेसिताईं मां मुंहुं मुबारक मथे न कंदुमि अल्लाह फरमाइंदो मुंहिंजा प्यारा नबी मां अॻे ई क़ुरान मजीद में फरमायो त तोखे मां राज़ी कंदुमि वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى वॾे आवाज़ सां इमामी जज़्बे सां ओ
मुझे प्यारा नबी मां गई कुरान में जंद तो के महाराजी कदी दिए तो तमाम क्या सोने साईं फरमाया अल्लाह के फरमाया ओ मुझे अल्लाह हिसाब किताब दे बेचारा नेकोकार भी परेशान बेचारा नमाजी भी परेशान बेचारा नबी भी परेशान बेचारा वली कुतुब खुदा भी परेशान हिसाब किताब दे तो भले जन्नत में वनन पर जन्नती न जन्नत जावाल सत्य अल्लाह फरमाए दो मुझे प्यारा नबी पंजो मुबारक मथे खण तो शुरू करा हिसाब किताब बाकी को हिसाब किताब बता अल्लाह के रसूल मुझे प्यारे नबी फरमायो अबू बकर सिद्दीक जी बाप होती अल्लाह साईं हुजूर में अबू बकर सिद्दीक के पेश करूं तो मजाज हिसाब किताब अबू बकर सिद्दीक जो शुरुआत फरमायो अल्लाह जी जलाल वाली कावड़ गुस्सो अल्लाह जो खत्म थी दो बिना देर जे अल्लाह मुस्कुराए वही रंगो फरमाइंदो मुझा प्यारा नबी केड़े माण्हू जे लाइ हिसाब किताब जी शुरुआत कराए दो जे माण्हू पंहिंजी जान पंहिंजा बच्चा ॿार पंहिंजो हर शइ तेरे मथां कुर्बान कई हाणे अहिड़े जान फरमा कीअं हिसाब किताब दा जंहिंजे लाइ तूं दुनिया जे जहान में चई आई त मां सभिनी जा थोरा लाइ चुको आहियां अबू बकर सिद्दीक जा थोरा न लाइ सघियो आहे मुंहिंजे बदिरां अल्लाह लाहींदो हाणे इन जान खां कीअं हिसाब किताब दा छॾे अबू बकर सिद्दीक खे त मां बिश्त जा टई दरवाजा खोलाए थो ॾियां जंहिं बिश्त जे दरवाजे मां वञे जंहिं बिश्त जे बंगले में वेह मां अल्लाह साईं वरी न तुंहिंजो गुलाम अबू बकर सिद्दीक खे तड़ींदो मां शान सहाबा शान अहमद शान सैयदना सिद्दीक अकबर नारे तकबीर तेरे अबू बकर के गारी मुझे अजीजों मुझे दोस्तों साण संभालो जेको हज़रत अबू बकर सिद्दीक के गारी ने अल्लाह जी ज़ात जो कसम वो बाजी हड़ंदो उनके छा थींदो हज़रत अबू बकर सिद्दीक हाणे भी नबी साईं खां रोज़े अल्लाह में भाकुर विया हे उमर फारूक के गायों दो दे जे उमर फारूक जे लाए नबी साईं दुआऊं जेको मुराद रसूला अल्लाहुम्मा अज़्ज़िल इस्लाम उमर बिन खत्ताब और अमर बिन अशास ओ मजा अल्लाह इस्लाम ये ताकत वटानी दी तमर फारूक जे इस्लाम के नसीब फरमा हे उमर फारूक के गायों दो जिन्हें लाए नबी ज़ैन फरमायो लौ कान मिन बादी नबिय्युन लकान उमर जेकने मां बाद में नबूवत जा दरवाजा बंद न जना तो उमर फारूक जरूर नबी बन गया शो त नबियन वारियूं निशानियूं उमर में मौजूद हे उमर फारूक उन जान के गायों दे और जे लाए नबी ज़ैन फरमायो आसमान जे सितारन जेतिरियूं निकियूं हे उमर फारूक के गायों दे जेको मुझे प्यारे नबी जो सोरो ओ मुझा अदा ओ मुझा बा हे अबू बकर उमर फारूक के गायों दे जिनके नबी ज़ैन बाहन खोती फरमायो हाकला फिल कब्र हाकला फिल अशर हाकला फिल जन्नत ज़ैन फरमायो जी भई सोरा दुनिया जे जहान में मोहम्मद करीम सां ये कब्र में भी मूसा गडोंगा या आखिरत में भी गडोंगा पिछाड़ी जन्नत में भी ये भई सोरा मोहम्मद करीम सां गड रवाना थी भजी उन्होंने पासो क्यों जे के नबी साईं ने सहाबा दे तबरादा जेके अबू बकर सिद्दीक दे तबरादा करने के उमर फारूक दे तबरादा भजो न मोला तरुकन
इलल्लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन नार ॾींहुं राति अल्लाह जो अज़ाब हिननि जे मथां आपदा तान सटिजी वञे। हे उन उस्मान साईं खे कयो थो ॾे जेको उस्मान साईं ज़िन्नूरैन जे लक़ब वारो आहे, जंहिंखे नबी साईं उम्मतियूं नसीब थियूं निकाह में हिकु ॾाढे हज़रत अली साईं हज़रत उस्मान साईं जे ॿिन्ही कुलनि मुबारकनि ते चुनियो वेंदो सादो हज़रत उस्मान साईं फरमाए थो साईं अरबनि में रवाज आहे त सॼे कुले खे चुमी ॾींदा आहिनि, तव्हां ॿिन्ही कुलनि ते चुमियो न सॼे ते बि त खॿे ते बि। साईं हज़रत अली मुर्तज़ा जन फरमायो हज़रत उस्मान खे ओ उस्मान कीअं न तोखे ॿिन्ही कुलनि ते चुमो ॾियां जो प्यारे नबीअ जा बनूर अल्लाह तोखे नसीब फरमाया। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहल बैत, सैयदना सिद्दीक अकबर, सैयदना उमर फारूक, सैयदना हजरत उस्मान गनी। नारे तकबीर। हे उन उस्मान साईं खे कयो थो ॾे जेको उस्मान साईं नबी साईं ॿिन्ही न्याणियुनि जी वफ़ात बाद में रोई रहियो आहे। साईं फरमायो उस्मान छो थो रोईं? साईं जेका तव्हां सां निस्बत हुई सोरहें जाते वारी उहा जो टुटी वई आहे हिन दुख जे करे मां उस्मान रोई रहियो आहियां। साईं फरमाए ज़रूर इहा निस्बत क़ाइम ऐं दाइम आहे, बाक़ी उस्मान जेकॾहिं मां मोहम्मद करीम वटि 100 न्याणियूं हुजनि हिकु वफ़ात करे हा त वरी ॿी ॾियां, ॿी वफ़ात करे हा त टीं ॾियां, टीं वफ़ात करे हा त चौथी ॾियां, ईअं न्याणियूं मुंहिंजियूं वफ़ात कंदियूं वञनि हा मां 100 जो 100 न्याणियूं तोखे निकाह में उस्मान ॾींदो रहां। हे उस्मान साईं खे ॻाल्हियूं थो जीअं उस्मान खे नबी साईं शतबा दुनिया में जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी आहे। हे उस्मान खे ॻाल्हियूं थो जीअं उस्मान साईं जी शहादत थी क़ुरान मजीद जी तिलावत कंदे थी आहे, पढ़े थो क़ुरान मजीद हिन आयत जी तिलावत करे थो फसयकफीकुमुल्लाह वहुव अस्समीउल अलीम। क़यामत जे ॾियारे कंहिंजी शहादत जी शाइरी बदर जो मैदान ॾिनो, क़यामत जे ॾियारे कंहिंजी शहादत जी शाइरी उहद जो मैदान ॾिनो। उस्मान साईं उहा जंहिंजी शहादत जी शाइरी ख़ुदि ख़ुदा जो क़ुरान मजीद ॾिनो, पढ़े थो क़ुरान शरीफ़ थप थो लॻे, रत मुबारक जा शहला क़ुरान मजीद जे मथां था कनि अल्लामल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमल बयान। नथी निकिरे सुभान अल्लाह, लॻे थो तव्हां बि सफ़ा बुख ते आया आहियो। हिकिड़ो फ़क़ीर मूंखे जलसे ते साईं जलसे वारा खे पानी पाला आहे, मां चयो छो? साईं जलसे जे करे सॼो ॾींहुं बुख काटींदा तव्हां बि हुन फ़क़ीर मूं न आयो नी, जेके बुख ते न आयो वॾे आवाज़ सां चयो सुभान अल्लाह। अञा ईमानी जज़्बे सां, अञा दिल जी गहराई सां ओ बाबा साईं ने फरमायो मुझे वालिद मोहतरम शहीद इस्लाम शहीद तबलीग
हज़रत मौलाना अब्दुल रज़ाक़ में को रहमतुल्लाह अलैह फरमायो त माखे अल्लाह से वो कुरान मजीद ॾेखारियो जे कुरान मजीद जे मथो हज़रत उस्मान जी रत मुबारक पई बाबा फरमायो मां उन म्यूजियम में जाते हज़रत उस्मान साईं जो रत मुबारक लांगाड़ो तेल कुरान शरीफ मौजूद हो एडी म्यूजियम में खुशबू हुई बाबा फरमायो मां हैरान थी पांजे सजो पिसा के यार ये शाजी खुशबू ये अतर जी खुशबू या अमीर जी खुशबू या एक सेंस ये शाजी खुशबू एडी अजीब खुशबू मां कदे भी काते महसूस न कया काते एडी मगे महसूस खुशबू न दिया खुदा दे बाबा फरमायो मुखे न जवाब भेजो सही ये अतर जी खुशबू ना है ये अमीर जी खुशबू ना है ये सेंस जी खुशबू ना है ये हज़रत उस्मान साईं जी रत मुबारक जी खुशबू कुरान मजीद जने सुने में पेवा उन ॾाड़न को दी अल्लाह से हज़रत उस्मान जी रत मुबारक सां अल्लाह से इन सजे कोठे के इन में ये खुशबू ना भरे के नारा तकबीर शान सैयदना हज़रत उस्मान गनी नारा तकबीर उस्मान साईं नबी साईं जे ज़माने में हिकिड़ो जनाज़ो आयो साईं जन खे अर्ज़ु कयो साईं नमाज़ पढ़ायो अचो साईं जन फरमायो मां हिन जी नमाज़ न पढ़ाईंदो साहब फरमाया साईं छो साईं जन फरमाया मूंखे ख़बर पई आहे उस्मान खे गारियूं ॾींदो उस्मान खे घटि वधि ॻाल्हाईंदो जेको उस्मान खे गारियूं ॾे जेको उस्मान जो दुश्मन आहे उहो मां मोहम्मद करीम जो दुश्मन आहे तंहिंजे करे मां पंहिंजे दुश्मन जो जनाज़े नमाज़ न पढ़ाईंदुसि कीअं मूं खणी ॾेखारींदा जेके हज़रत अबू बकर खे गारियूं था जेके उमर फारूक खे गारियूं था जेके उस्मान साईं खे गारियूं था सिर्फ इन साड़ में इन बुग़्ज़ में कहिड़े में हज़रत अली अबू बकर ज़ोरी ख़िलाफ़त खसी उमर फारूक हज़रत अली को ज़ोरी ख़िलाफ़त खसी उस्मान गनी ज़ोरी ख़िलाफ़त खसी हज़रत अली को मां ताको पुछा दो क्या सच्ची बुधायो हज़रत अली सां को ज़ोरी करण वारो हुयो ॻाल्हायो न था नबी साईं जे सवाल साहबा मां अल्लाह जो शेर कहिड़ो ॻाल्हायो हज़रत अली जंहिंजी बहादुरी अल्लाह कुरान मजीद में हीअं बयान कई फरमाए वलम यख्शा इल्लल्लाह अल्लाह फरमाए वड्डे मवदे इत्तिहाद अली मुर्तज़ा मां अल्लाह जो शेराज अली मुर्तज़ा साईं सॾु करे हज़रत अली खे फ़ाकुर पाए मुंहिंजे प्यारे नबीअ निरदे चुमी नहीं फरमायो अली हाणे जिब्राइल बि न आयो चें अली असदुल्लाह मां अल्लाह जो शेर अली तोखे अल्लाह साईं पंहिंजो शेर को देवा ओ मुंहिंजा मुंहिंजा भाउ जेको अल्लाह जो शेर हो इहो कंहिंखो विझण वारो न हो कंहिंखो ख़ौफ़ करण वारो न हो ओ मुंहिंजा भाउ जेकॾहिं हज़रत अली हज़रत अबू बकर ज़ोरी करे हा हज़रत उमर ज़ोरी करे हा हज़रत उस्मान ज़ोरी करे हा अल्लाह जी ज़ात जो कसम हिक खड़ी भी हुकूमत पानी हलाए न सघन हा जेकॾहिं जॾहिं भलार पंहिंजो हुकूमत जो टेम पूरो कयो आहे त हज़रत अलीअ जी रज़ा सां उन जी ख़ुशनूदीअ सां उन जे मशवरनि सां पाण हज़रत
अली सैया अबू बकर के तेरे नंबर दे खलीफो करे मनवा पान हजरत अली सैया उमर फारूक के तेरे नंबर दे खलीफो करे मनवा पान हजरत अली सैया उस्मान साईं के तेरे नंबर दे खलीफो करे मनवा पान उन के अगवान करे मने पान उन के इमाम करे मने पान उन के कदम माला पढ़ जोड़ो जुम्मन माला ईद माला वक्ती माला हने सब वडे आवाज समझो तजन जान के अली मुर्तजा पान इमाम अगवान खलीफो मनी चुको आज असामी क़यामत जे सजे बनदा उन के इमाम खलीफो करे मनी दारा नारे तकबीर शान सैयदना अली मुर्तजा नारे तकबीर हजरत अली उन्होंने मनवा है इन की अलाए पुठिए दे चेड़ी पीछे मालिक राजी हो पे अमन सा एकड़ो वरी चयो जे सही जाए न हुई हजरत अली के नमाज पढ़ने दी तने मजबूरी में न जे कदर नमाज पढ़े मां चो नमाज चते जा हर जे नमाज में मजबूरी लहते केड़ी मजबूरी आज ने अम्मा वादा दुनिया जो जहान छड़े अम्मा जो जनाजो खलाया दलील मुर्तजा सुबह सदियों थी हाने नमाज जी तैयारी आई वक्त में हजरत अली फरमायो आईन अबू बकर सिद्दीक का दिया क्यों सही है देखो में बिटो पान हजरत अली सही जमात की रे सुभान तेरे अबू बकर सिद्दीक जी बावदी फरमाए ओ बड़ा अबू बकर ओ प्यारे नबी जा चुडल पेशमाम हलीदा अज तो सयो मुसल्ले ते भी मुनी घरवारी जी नमाज जनाजा पढ़ाए तमा अली जी दिल खुश थे तो मोहम्मद करीम जे रूह के भी रात नसीब थी पवे जे कदे हजरत अली नाराज जे अबू बकर सिद्दीक कावड़ लो जे आज पानी घरवारी जी नमाज जनाजा तो छो पढ़ाए बयान चलो मानो भी समझी इन गालन ये करे जोरी करे अबू बकर सिद्दीक तो जरूर हजरत अली के दिल में हजरत अबू बकर सिद्दीक के बारे में नफरत हो जाए पोशा हजरत अली अबू बकर सिद्दीक के पानी घरवारी जी नमाज जनाजा में चवे जे करे अबू बकर सिद्दीक के हजरत अली जनाजे जे लाए अम्मा फातिमा जे लाए बियारो तो अबू बकर सिद्दीक जी सदाकत जी निशानी जो हक दे वजण जी निशानी है अली जी रज़ा जी निशानी है जे मजबूरी हजरत अली के जो भी जान नमाज जी तने उमर फारूक जे कद नमाज पढ़ मां जो नमाज चरिया हां जे कद नमाज जी मजबूरी रहते केरी मजबूरी जे मल हजरत इमाम हसन हुसैन जा निकाह थी रहा बीबी कबीबानो बीबी शहरबानो दा इन टेम ते हजरत अली फरमायो आई ना उमर काथे आदा उमर क्यों सही हेदे पुट में बैठो और अली सयो थी करे कान हजरत उमर सही जे बाहोरी फरमांदा अदा हलीम या उमर ओ अदा उमर अज तो सयो मुसल्ले ते वे मुझे बचन जा टका पढ़ाए तो मां अली जी भी दिल खुश थे तो मोहम्मद करीम जे रूह के भी राहत नसीब थी या मोहब्बत ही यो प्यार हो नफरत हो माताओं पूछा दो क्या ताम कोड़ मानो आए जो को पांजे दुश्मन को पांजन पुतन जा निकाह पढ़ाए उन्हनि चरनि खे इहो बि अकुल नथो थिए हे जेके बुखारी ऐं जिलानी पैदा थिया आहिनि हिननि जा निकाह हज़रत उमर पढ़ाया चओ सुभाणे हे जेके बुखारी ऐं जिलानी पैदा थिया आहिनि हिननि जा निकाह कंहिं पढ़ाया वॾे आवाज़ सां हज़रत उमर हे हज़रत उमर खे
हे जेको मजबूरी हज़रत उस्मान जे कदम नमाज़ लाइ पढ़ण जो बि जाइ न मां चयोमांस हाँ जेकॾहिं मजबूरी हस नमाज़ नी ते कहिड़ी मजबूरी जे महिल हज़रत उस्मान जे मथां ॾुख वक़्तु आयो आहे तकलीफ़ वारो वक़्तु आयो आहे हाँ बाग़ी जान जा दुश्मन बणिजी पिया इन टाइम ते हज़रत अली मुर्तज़ा पंहिंजनि बचड़नि शहज़ादनि खे तलवार ॾेई फरमाए थो वञो वञी उस्मान जे दरवाज़े ते बि उस्मान जी जान जी चौकीदारी आहे जेको पंहिंजनि पुटनि खे दुश्मननि जी चौकीदारी जे लाइ आहे कोन प्यारा आहे मोहब्बत हिकिड़ो सुवाल तव्हांखे ख़बर आहे त हज़रत अलीअ जा घणा पुट हुआ ॻाल्हायो 18 पुट घणा पुट 18 हाणे 18 पुटनि मां हिकिड़े जो नालो अबू बकर बि आहे जो सुभाणे हज़रत अली जे 18 पुटनि मां ॿिए जो नालो उमर बि आहे जो सुभान अल्लाह 18 पुटनि मां टे जो नालो उस्मान बि आहे मां तव्हां खां पुछा थो कयां सची ॿुधायो माण्हू पंहिंजनि बचड़नि जे मथां दुश्मन जा नाला रखंदा आहिनि त सजणनि जा ॻाल्हायो ई नथा हज़रत अली पंहिंजनि पुटनि जे मथां हिननि जवाननि जा नाला रखी दुनिया वारनि खे पैगाम ॾेयो त इहे टई जवान मुंहिंजा दुश्मन न मुंहिंजा वॾे मां वॾा सजण तवजो मां बचनि जे मथां हिननि जा नाला रखियो मथो फिरी वियो माण्हुनि जो असां ते बि कावड़ लहनी नथी नथा मञनि अलीअ खे नथा मञनि अल्लाह जी ज़ात जो कसम असां हज़रत अलीअ जा हुबदार हज़रत अलीअ जा आशिक़ लानत विझदा उन्हनि माण्हुनि जे मथां जेके हज़रत अलीअ खे नथा मञनि असांजो अक़ीदो ईमान आहे जेको हज़रत अलीअ खे नथो मञे उहो मोमिनीन आहे मुनाफ़िक़ आहे कीअं न हुन अली मुर्तज़ा खे मञींदा और जॾहिं बहादुरी जी नबी अल्लाह क़ुरान में ईअं करणु फरमाई वलम यख्श इल्लल्लाह कीअं न हुन अली मुर्तज़ा खे मञींदा जॾहिं नमाज़ जी तारीफ़ अल्लाह ईअं क़ुरान में करणु फरमाई तराहुम ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من اثر السجود ذلك مثلهم بالتوراة ومثلهم بالإنجيل के मनीना जेनी सखावत जी नबी कुरान में वयुतून अत्ताम अला हुब्बी मिस्कीन व यतीम व असीरा असा वडो मनीना हज़रत अली यार हज़रत अली के वली करे मञींदा हाणे ॿुधो त असां केॾो था वञूं हज़रत अली खे असां पहिरें नंबर ते हज़रत अली के वली करे मञींदा आहियूं ॿिए नंबर ते शहीद करे मञींदा आहियूं टे नंबर ते नबी साईं जो प्यारो सोच करे मञींदा आहियूं चौथे नंबर ते नबी साईं जो प्यारो न्याणो करे मञींदा आहियूं पंजे नंबर ते साहबी करे मञींदा आहियूं छहे नंबर ते अहल बैत करे मञींदा आहियूं सते नंबर ते आलिम करे मञींदा आहियूं अठे नंबर ते हाफ़िज़ करे मञींदा आहियूं नाए नंबर ते कारी करे मञींदा आहियूं ॾहें नंबर ते मुफ्ती करे मञींदा आहियूं 11 नंबर ते अल्लाह जो शेर करे मञींदा आहियूं 12 नंबर ते मौला करे मञींदा आहियूं मन कुनुत मौला फहाज़ा अली मौला नबी साईं पाण फरमाया जो मां मौला उनजो अली मौला जंहिंजी नज़र में मां मोहम्मद करीम इज़्ज़त वारो उनजी
हजरत अली जी इज्जत वारो जो मां मोहम्मद करीम दोस्त जो अली जी दोस्त पान नबी ज़ैन हजरत अली के मौला चाहिए नसाबी मोमिन मुसलमान वहाबी देवबंदी हजरत अली के मौला करे मनीदार था मने वहाबी हजरत अली के मौला करे मने का मौला करे जो मता घणा नंबर बुधाया मां ॻाल्हायो नथा विसरियव हिते वेठा हो पर घर ख्याल में हाणे 13 नंबर असां अगर तलीअ खे नबी ज़ैन जो भाव करे बि मञींदा जो सुभाणे वॾे आवाज़ सां यार ओ ख़ास जो इख्तियार मदीनो शरीफ नबी ज़ैन में साहब के पाण में भाव बड़ा अबा तू हिन जो भाव अबा तू हिन जो भाव अबा तू हिन जो भाव दुखी सुखी में के बेजो साथ न छॾिजो हाणे टोड़ चक थी वई बिन साहब जी हज़रत अली मुर्तज़ा अकेलो रहिजी वियो नबी ज़ैन ने माण्हू करे थो निहारे साईं फरमायो ख़ैर काली के सही हेॾे टोड़ चक करे बिन के पाण में भाव बनायो मां अकेलो रहिजी साईं फरमायो तू ते शान दी तुझे लाए मां मोहम्मद करीम बैठो आया तुझे बारक तुझे लाए खलिया खलिया के मुजात मिलाए अंत वली फिल दुनिया वल आखिरत तू मां मोहम्मद करीम जो दुनिया में भी भाव आंदा आखिरत में भी मुझे भाव थी संग जो थदो सुभालो असां हज़रत अली खे मञींदा आहियूं 14 नंबर ते खलीफ़ो करे बि मञींदा आहियूं हे चवंदा हज़रत अली खे खलीफ़ो करे नथा मञूं हे चवंदा त तव्हां पहिरें नंबर ते छो नथा मञो हाणे ज़ोरी हज़रत अली खे पहिरें नंबर ते पुॼे हज़रत अली चौथे नंबर ते खलीफ़ो बराबरि आहे चवंदा तव्हां हज़रत अली जी इज़त घटायो था चौथे नंबर ते खलीफ़ो करे मां तव्हां खां पुछां थो कयां मुंहिंजो प्यारो नबी मोहम्मद करीम पहिरियों थी नबी आयो या आख़िर में थी नबी आयो ॻाल्हायो नथा पोइ नबी साईं जो आख़िर में अचण जे करे इज़त ते को असर पियो नथा ॻाल्हायो ॻाल्हायो नथा इज़त ते असर पियो पोइ जॾहिं नबी साईं जो आख़िर में अचण जे करे इज़त ते असर थो पए त हज़रत अली जे चौथे नंबर खलीफ़े थियण ते कहिड़ो इज़त ते असर पइजी वियो हाँ तुम अल्लाह दुनिया वारन के पैगाम ॾिनो नबी साईं के आख़िर में मोकिले रब फरमायो मां हाणे मोहम्मद करीम खां बाद में नबूवत जा दरवाज़ा बंदि कया अली के चौथे नंबर ते खलीफ़ो करे अल्लाह दुनिया वारन के पैगाम ॾिनो त हाणे खिलाफत जा दरवाज़ा बंदि अकुल जा चलो ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में नथी अचनि हज़रत अली वॾी इज़त वारो मां वटि टाइम न आहे मूंखे वरी नौशहरे में सफ़र करणो आहे हेॾो साईं बीर जी खे ढूंढणो आहे न त मां तव्हांखे सही माना में वरी आल बेतन जी बि तारीफ़ ॿुधायां असां आल बेतन खे बि मञींदा असां पंजतन खे बि मञींदा असां 12 इमामनि खे बि मञींदा 12 इमाम आहिनि असांजा ॻाल्हायो कंहिंजा आहिनि असांजा 12 इमाम सभु ॾाढनि वारा हा सब भटकन वाला हा सब मस्जिदन वाला हा सब कुरान वाला हा सब मक्के मदीने वाला हा हाने सब दे आवाज सां जो मक्को कंजो ॻाल्हायो ई नथा यार जो असां जो मदीनो शरीफ मस्जिदूं कुरान शरीफ दाढ़ियूं सुवारियूं भटका ये सब दाढ़ियूं सुवारन वाला भटकन वाला मस्जिदन वाला कुरान जा कारी मक्के मदीने वाला ये 12 इमाम असां जा असां उन्हनि जा गुलाम ऐं नौकर हो असां जा मुर्शिद हक़ मुंहिंजा मुंहिंजा दोस्त माण्हू तव्हांखे बुलायो आहे वाह बि नथा माण्हू जे चवण ते तव्हां बि कावड़ वाह बि लायो ई नथा वाह बि ला बि वरी कटड़ू वरी हाणे त वरी थोड़ू भया गारियूं ॾियो जंहिं थाव में जेका शइ वञी उहा निकिरे जो उन्हनि जे दिलनि में गारियूं न पिया गारियूं ॾियनि असां रहमत ऐं बरकत ऐं नूरानियत वारो क़ुरान मजीद पढ़ंदा रहंदा ॿुधो आख़िरी आयत ॿुधो मां दुआ
कुरान मजीद में अल्लाह फरमाए फकरऊ मा तयस्सर मिनल समझ नसीब फरमाए असांजे बिरादर हजरत मौलाना साईं गुलाम मुस्तफा बोड़े साहब जो दीनी खिदमत कबूल फरमाए अल्लाह ताला साईं जो उम्र में सेहत में बच्चन बारन में बरकत नसीब फरमाए सजी जमात जी हाजिरी के अल्लाह कबूल फरमाए सभी जो उम्र में सेहत में बच्चन बारन में बरकत नसीब फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ये ट्रैक्टर महसूस क्यों है स्टेज ते काहे चो अगे चरिया मुश्किल सामने हाणे मार्केट करे